नाज़रीन अहम ख़बर है वहाँ अपडेट कंदालू तो सुप्रीम कोर्ट खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडू न कराइण ता चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खे तलब करे वरितो आहे। वहाँ अपडेट कंदालू तो सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल के भी फौरी तौर ते तलब कराए वरितो आहे। अहम ख़बर है सुप्रीम कोर्ट खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडू न कराइण ता चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खे तलब करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल के भी फौरी तौर ते तलब कराए वरितो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त मकानी चूंडू न पयूं करायूं वञनि। अदालत जो चवणु आहे त अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म खे ॿुधाए त आइन वधीक अहम आहे। अवां खे अपडेट कंदालू अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडू न कराइण ता चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खे तलब करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखा जी। महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायो न त सुप्रीम कोर्ट में खैबर पख्तूनख्वा जी मकानी चूंडू कमिश्नर ऐं मेंबरनि खे तलब करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल खे बि फौरी तौर ते तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त मकानी चूंडू छो नथियूं करायूं वञनि। अदालत जो चवणु आहे त अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म खे ॿुधाए त आइन जेको आहे सभिनी खां वधीक अहम आहे। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स चयो आहे त अवामी जमहूरियत खां छो महरूम पिया रखनि अवाम खे। ऐं अदालत जो चवणु आहे त मकानी चूंडियूं ऐं न कराइण ते आइनी भञकड़ी कई पई वञे। चीफ जस्टिस इलेक्शन कमीशन मेंबरनि खे पंहिंजो हलफ़ नाहे कयो जो अदालत जो चीफ जस्टिस खे इलेक्शन कमीशन कराइण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।